प्यारा ॿारो, बाजी गुलबनू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। नूह पैदाइश 6 खां 7 बाब ताईं। नूह बिल्कुलु ईअं कयो जीअं ख़ुदा खेसि करण लाइ चयो हो। हू वरी शुरू थी वियो आहे। हू मूंखे तमामु घणो मायूस करे थो। हू हमेशा वॾो तक़दीर ॿुधाईंदड़ बणिजी रहंदो आहे। बरसात थींदी ख़ुदा ज़रूर खेसि चयो आहे। ख़ुदा वाकई हिनखे इहो ॿुधायो हो। ख़ुदा वाकई हुनखे इहो ॿुधायो हो। मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे, मां ज़मीन ते रहंदड़ हर शख़्स खे ख़तमु करे छॾींदुसि। उन्हनि जे ख़्यालनि ऐं कमनि में हर रोज़ गुनाह जो वांधारो थींदो पियो वञे। रुगो नूह ई अकेलो अहिड़ो माण्हू हो जीअं ख़ुदा ॾांहुं ॾिठो। उन लाइ खेसि तमामु घणी हिमत जी ज़रूरत हुई। हुन गुनाह खां बचण लाइ पंहिंजे पाण खे ग़लति रस्ते ॾांहुं हलण न ॾिनो। हू मज़बूत रहियो ऐं ख़ुदा जेके बि हुनखे करण लाइ चयो हो हुन कयो। ख़ुदा हुन सां ख़ुशि हो। नूह, काठ मां हिकु ॿेड़ी तयारु कर। मां हिकु वॾी ॿोॾ मोकिलण वारो आहियां। हर शइ जेका मौजूदु आहे उहा ॿुॾी वेंदी, पर मां तोखे, तुंहिंजी ज़ाल ऐं तुंहिंजे पुटनि मां उन्हनि जी ज़ालनि खे बचाईंदसि। नूह ईअं ई कयो जीअं ख़ुदा खेसि करण लाइ चयो हो। हुन पंहिंजे पुटनि सां गॾिजी ख़ुदा जी हिदायत मुताबिक़ ॿेड़ी ठाही। लॻभॻि 500 फुट डिघी, 72 फुट वेकरी ऐं 40 फुट ऊंची छत जूं चादरूं ठाहियूं वयूं ऐं कमरनि खे 3 माड़ियुनि में विरायो वियो। ॿेड़ी जो हिकु दरवाज़ो हो ऐं छत में हिकु दरी हुई ऐं हुन खे अंदर ऐं ॿाहिरि खां राल हणी बंदि कयो वियो हो। छा तव्हां तसवर करे सघो था त उन्हनि जा पाड़ेसरी केतिरो मज़ाक उॾाए रहिया हूंदा। नूह जो दिमाग़ ख़राब थी वियो आहे। पाणी किथां ईंदो त जंहिं ते ॿेड़ी तरी सघे। मूं त कॾहिं इहा बरसात ॾिठी बि नाहे। नूह, तूं जेको कमु करे रहियो आहीं इहो बंदि कर ऐं ज़िंदगी जो मज़ो वठ। पर नूह बस न कई। हू ईअं ई कंदो रहियो जीअं ख़ुदा खेसि करण लाइ चयो हो। केतिरनि ई सालनि जी महिनत खां पोइ ॿेड़ी मुकमल तयार थी वई। नूह, पंहिंजे खानदान खे वठी ॿेड़ी में सवार थी वञ। पाण सां गॾु सभिनी जानवरनि मां ॿ वठ ऐं सभिनी लाइ खाधो बि वठ। बाक़ी सिर्फ़ हिकु हफ़्तो ऐं पोइ मां उन खां पोइ लॻातार 40 ॾींहं ऐं 40 रातनि ताईं बरसात मोकिलींदसि। नूह बरसात न ॾिठी, पर हुन इहो जारी रखियो जेको ख़ुदा खेसि करण लाइ चयो हो। हू पंहिंजे खानदान सां गॾु ॿेड़ी ते सवार थी वियो। जानवर आया। ईअं लॻी रहियो हो ॼाण त उन्हनि खे ख़बर हुई त ख़तरो अची रहियो आहे। हू सभु हिकु ई दरवाज़े मां अंदर दाख़िल थिया। ख़ुदा नूह खां पोइ पाण ई दरवाज़ो बंदि करे छॾियो। हुन उन्हनि खे बचायो जिन ख़ुदा ते भरोसो कयो ऐं उन जी ॻाल्हि ॿुधी ऐं बाक़ी माण्हू उन्हनि ख़ुदा ते यकीन न कयो। बरसात जो पहिरियों फुड़ो किरियो ऐं पोइ माण्हुनि खे अहसासु थियो त ख़ुदा ईअं कयो आहे जेको हुन चयो हो त मां कंदसि। मां तव्हांखे ईंदड़ ड्रामे में ॿुधाईंदसि त पोइ छा थियो। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।